पर अॼु असां सिंधी में था व्लॉग ठाहियूं। असां हीअं सईदाबाद में कुछ देर जो ब्रेक कयो आहे। पर अॼु असां सिंधी में था व्लॉग ठाहियूं। पाण सिंध वेठा घुमूं, पाण सिंधी में था हाणे व्लॉग ठाहियूं। बिल्कुलु असां हींअर त अञा मटियारी क्रॉस कयो आहे। पर ही गाना केड़ा पिया हलन? गानन जो आवाज तेज कर। गानन जो आवाज तो सिंधी है। ओल्ड इज गोल्ड। हिंदी में व्लॉगिंग करण जो पंहिंजो ई मज़ो आहे। पंहिंजी ॿोली में जेतिरो कंफर्ट ज़ोन आहे ऐं लफ़्ज़नि ते हर शइ ते ग्रिप आहे, उहो कंहिं बि ॿोली में न आहे। ऐं सभु मूंखे ईअं चवंदा हुया त तव्हां सिंधी में व्लॉगिंग छो नथा कयो ऐं मोस्टली तव्हां उर्दू इंग्लिश में पिया ॻाल्हायो। त मां सोचियो त मां सिंध में ई आई आहियां त सिंध में ई व्लॉगिंग कयां। ऐं उर्दू में व्लॉग्स करण जो इहो मक़सदु हूंदो आहे त मैसेज जेको आहे सो मल्टी क़िस्म जे माण्हुनि ताईं वञे, जेके मल्टी लैंग्वेज माण्हू आहिनि उन्हनि ताईं वञे। त लिमिटेड असांजो टैलेंट, असां सिंधी माण्हुनि जो टैलेंट ई लिमिटेड न हुजे त सिर्फ़ु असांखे सिर्फ़ु सिंधी छो ॾिसनि, ॿियनि ॿोलियुनि जा माण्हू बि असांखे ॾिसनि। पर हीउ व्लॉग जेको आहे सो मूंखे उमेदु आहे त जेके उर्दू असांजा माण्हू आहिनि या जेके मूंखे सब्सक्राइब करे चुका आहिनि उर्दू स्पीकर, त उहे बि ॾिसंदा ऐं असांजी सिंध खे ॾिसंदा, असांजी ॿोली खे ॿुधंदा। तो काफ़ी मज़ो अची रहियो आहे, काफ़ी रिलैक्स पियो फील थिए, कंफर्ट फील पियो थिए पंहिंजी ॿोली में व्लॉग ठाहिण। सईदाबाद। तो हाल क्रॉस कयो आहे तो सईदाबाद पहुचण वारा आहियूं। ऐं सईदाबाद में छा फेमस आहे? सईदाबाद जो छा फेमस, चांहि फेमस आहे सईदाबाद जी। टोपियूं तव्हांजा इहे वधीक सिंधी टोपियूं फेमस आहिनि सईदाबाद जी। टोपियूं ऐं चांहि जेका आहे त मशहूरु आहे सईदाबाद जी। हिते वॾा होटल आहिनि, तो जेकॾहिं तव्हां अचो था कॾहिं बि हिन रोड सां ट्रेवल कयो था हैदराबाद खां नवाबशाह वारी साइड, त तव्हां सईदाबाद जी चांहि ज़रूरु पियो ऐं उतां जी जेके ट्रेडिशनल शयूं आहिनि, टोपियूं आहिनि या ॿियूं शयूं, त तव्हां उहे परचेज़ कयो। ऐं बाबा मूंखे पोयां ॿुधाए रहियो आहे त माओ बर्फ़ी ऐं उहो बि इलाही मशहूरु आहे सईदाबाद जो। त तव्हां जॾहिं बि अचो त ज़रूरु ट्राए कजो।
सैदाबाद में कुछ देर जो ब्रेक कयो आहे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। तव्हां पंहिंजो तारुफ़ कराईंदो, तव्हांजो नालो वग़ैरह, तव्हांजी दुकान जो तारुफ़? दुकान जेका आहे शानदार नाले ते ऐं पाण गांव में काशिफ़ आहियां ऐं सिंधी टोपी सेंटर आहे माशाल्लाह हिते हर टोपी माना मशहूरु आहिनि सईदाबाद जी। सो गाइज़ ही जेको आहे सो मशहूरु सईदाबाद जो सिंधी टोपी सेंटर आहे, हुननि शॉप जा ओनर आहिनि। अच्छा अदा, तव्हां असांखे ॿुधाईंदो मतिलबु तव्हां वटि कहिड़ी क़िस्म जूं टोपियूं आहिनि ऐं तव्हां वटि केतिरे तइदाद में डेली बेस ते कस्टमर्स अचनि था? टोपी माशाल्लाह सईदाबाद जेके आहिनि सॼे पाकिस्तान में मशहूरु आहे सईदाबाद जी टोपी। जी। हिते माना असां वटि हर वैरायटी टोपियूं आहिनि, तक़रीबन रतोदेरो, गंदकोट, जैकाबाद, फुल ऐं सुई बुकटी टोपी ऐं सईदाबाद जी माना हाई लेवल जी टोपी आहे हिते जी। ऐं कस्टमर माशाल्लाह तइदाद सुठी आहे हिते ऐं डेली बेस ते माना टोपी सुठी निकिरंदी आहे। अच्छा, पर हाणे ॾींहों ॾींहुं जीअं महांगाई वधे पई त तव्हांखे छा थो लॻे त कस्टमर्स जो थोरो चेंज थियो आहे या तव्हांखे को लॉस या छा कुझु न बि? इंशाल्लाह अहिड़े कम को बि न आहे। टोपी माशाल्लाह शौक़ु आहे, हर तबके जा माण्हू पाईंदा आहिनि टोपी। जी, असांजी सकाफ़त जो बि हिसो आहे, सिंधियुनि जी सकाफ़त जो, त हुन हिसाब सां बि माण्हू वठंदा आहिनि माशाल्लाह टोपी सकाफ़त जे हिसाब सां टोपी माना गिफ्ट ॾींदा आहिनि। पंजाब, लंदन, सऊदी अरब टोपी माशाल्लाह वेंदियूं आहिनि, टी शर्ट्स बि करे वेंदियूं आहिनि, ऑनलाइन कंदा आहियूं असीं। ज़बरदस्त। त असांखे ॿुधायो 25 खां 30 हज़ार ताईं जी बि अगरि टोपी आहे त उन हिसाब जो कमु हूंदो ज़रूरु? असांजो कमु आहे न हैंडमेड जो वधीक कमु हूंदो आहे। जी। मशीन टोपी तमामु घटि निकिरंदी आहे, उस वैरायटी पूरी कंदा आहियूं ऐं टोपी हलंदी आहे, हैंडमेड जो कमु हलंदी आहे। सही। छा नालो आहे तव्हांजो अदा? नालो रसूल बशवा। अच्छा, त तव्हां ही हैंडीक्राफ्ट हैंडमेड शयूं सेल पिया कयो? जी जी हाँ। त ही तव्हांजे पंहिंजे घर जूं ठहियल आहिनि या तव्हां ख़रीद करे पोइ? खरीद करे रहंदा आहियूं। तव्हां ख़रीद करे सेल पिया कयो? त केतिरे में तव्हांखे ही पए थी ऐं तव्हां केतिरे में सेल था कयो? ये हिकिड़ो मिले तो 340 में, हिकिड़ो मिले 380 में। अच्छा, ही चादर आहे? जी हाँ। ही हथ जो कमु आहे या मशीन जो कमु? मशीन जो कम है। मशीन जो कमु आहे। अच्छा। अच्छा, पोइ तव्हांखे केतिरो मतिलबु फ़ाइदो वग़ैरह थिए थो कुझु? 400-500 रुपया ॾियाड़ी अपने बच्चे जो शुक्र अडो जी। अच्छा, 400-500 ॾियारी में कमाइण चालू। वरी ख़र्चू आहिनि हिते होटलुनि जा 1000 जा। सही।
घणे तो नहीं 100 रुपया घणा 100 जा 1.5 दर्जन आने मांगा था हैदराबाद सुपर वारो केलो आज सुपर वारो तो हैदराबाद में मिले तो तमाम बुझा को नहीं यार सईदाबाद खां विचों वञूं पिया नवाबशाह जेको बखर जमाली खां नओं रस्तो ठहियो आहे तमामु बहितरीनु कुशादो रोड आहे ऐं आसानी सां वञी होॾो जेको सकरंड खां नवाबशाह असां वञूं था उहो कुझु असांखे डिफरेंस हितां ईज़ी पवंदो ऐं किलोमीटर कुझु बची पवंदा ऐं फ्यूल बि बचंदो असांजो ऐं रस्तो बि तमामु बहितरु हिन रस्ते मां बि काफ़ी रस्ता निकिरनि था जेके सांगड़ शाहपुर चाकर मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि इलाइक़नि ॾांहुं पिणु हिन मां वञनि था जेको ई तमामु तरक़ियाती पैकेज आहे हिन तमामु बहितरीनु इलाइक़ो बि आहे तव्हां ॾिसंदा हलो वधीक